नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी ताजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। उम्मीद है तव्हांखे ज़रूर पसंद ईंदी। सो ही है त रोज़ो ऐं क़ुरान बाने जी शफ़ात कंदा ऐं उन्हनि जी सिफ़ारिश कंदा। त यकीनन इन जे मुतालिक़ अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि तफसीली गुफ्तगू जेका असां तव्हां सभिनी जे लाइ मुफ़ीद ऐं फ़ाइदेमंद आहे। अल्लाह पाक अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे, जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त रोज़ो ऐं क़ुरान बाने जी क़यामत जे ॾींहुं शफ़ात कंदा। अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त रोज़ो क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक जी दरबार में अर्ज़ कंदो, ए रब्बे करीम, मूं खाधे ऐं ख़्वाहिश खां हिन खे ॾींहं में रोकियो, मुंहिंजी शफ़ात हिन जे हक़ में क़बूल फरमा। ऐं अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त क़ुरान पाक अल्लाह पाक जी खिदमत में अल्लाह पाक जी दरबार में अर्ज़ कंदो त या अल्लाह, मूं राति जो हिन खे सुम्हण खां रोकियो, मुंहिंजी शफ़ात हिन जे हक़ में क़बूल फरमा। त प्यारा दोस्तों, अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्हनि ॿिन्ही जी शफ़ात खे अल्लाह पाक क़बूल फरमाईंदो। त यकीनन जेके माण्हू रमज़ान जे महीने में रोज़ा रखनि था ऐं क़ुरान पाक जी तिलावत कनि था त उहे ख़ुशनसीब माण्हू आहिनि जिन जी क़यामत जे ॾिहाड़े क़ुरान पाक ऐं रोज़ो शफ़ात कंदा ऐं उहे शफ़ात करे सिफ़ारिश करे उनखे जन्नत में वठी वेंदा। अल्लाह पाक असां तव्हांखे रमज़ान जो क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां तव्हांखे रमज़ान जे महीने में अल्लाह पाक रोज़े रखण जी तौफ़ीक़ ऐं साद नसीब फ़रमाए ऐं क़ुरान पाक जी तिलावत जी तौफ़ीक़ ऐं साद नसीब फ़रमाए। त प्यारा दोस्तों, यकीनन जॾहिं असां रोज़ो रखंदासीं या क़ुरान पाक जी तिलावत कंदासीं त रोज़ो ऐं क़ुरान पाक क़यामत जे ॾिहाड़े असां तव्हांजी शफ़ात कंदा, सिफ़ारिश कंदा ऐं इन्हनि जी सिफ़ारिश सां अल्लाह पाक असां तव्हांखे माफ़ फ़रमाए करे जन्नत में मोकिलींदो। त यकीनन हीअ रमज़ान जो महीनो या क़ुरान पाक जी तिलावत असां इन्हनि सां जुड़िया रहूं। यकीनन असांजो ताल्लुक़ जॾहिं क़ुरान पाक सां मज़बूत हूंदो ऐं रमज़ान जे महीने सां या रोज़नि सां असांजी मोहबत हूंदी त यकीनन असां बि शफ़ात जा हक़दार थी सघूं था। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में अवां जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।